अस्सलाम वालेकुम। अॼु असां माश जी दाल था ठाहियूं। हिकिड़ी दाल मां पहिरियों भी सेखारे चुकी आहियां। आज हम माश की दाल बना रहे हैं और एक रेसिपी माश की दाल की मैं पहले भी सिखा चुकी हूँ। अगर उहा रेसिपी तव्हां ॾिसणु चाहियो जेका मां हिन खां पहिरियों सेखारी आहे तो मां उन जो लिंक हिन वीडियो जे हेठां ॾेई छॾींदसि। ठीक है, अगर आप देखना चाहें वो रेसिपी जो मैंने पहले सिखाई है तो उसका लिंक मैं इस वीडियो के नीचे दे दूँगी। अच्छा, माश की दाल असां 1 कलाक पहिरियों भिजाई, 1 घंटा पहले इसको भिगो दिया था और अभी ये गल चुकी है। ठीक है, तो अभी इसमें थोड़ा सा पानी है, इसको हम खुश्क करेंगे। यहाँ पर आए, ये बघार के लिए एक छोटी प्याज काटी है और उसमें ये कुछ जो है साबित लाल मिर्चें हैं छोटी गोल वाली, और ये कटी हुई अदरक है। ठीक है, अभी ये जब तक इसका पानी खुश्क होगा मैं इसमें नमक शामिल करूँगी। हम हमेशा दालें फीकी बॉईल करते हैं और जब वो गल जाती हैं तो हम उसमें नमक डालते हैं। अब ये गल चुकी है लेकिन इसको घोटना नहीं है, खड़ा रखना है। ठीक है, हाँ ये दाल में मां हाणे लूण विझंदसि। असां हमेशा फिकी दाल बॉईल कंदा आहियूं, पोइ जॾहिं ॻरंदी आहे त लूण विझंदा आहियूं। त ये ॻरी चुकी आहे, हाणे हिन में मां लूण विझंदसि ऐं उन खां अलावा असां हिनखे राई ॾींदासीं। तड़को या बघार उर्दू लफ़्ज़ आहे, सिंधीअ में चवंदा आहियूं राई ॾींदासीं। राई ॾींदासीं बसर ऐं हिन ॻाढ़नि गोल मिर्चनि जी। ही तक़रीबन 5-6 गोल मिर्च मां हिन में विधा आहिनि ऐं ही अदरक है कटियल कच्ची। ठीकु आहे। अच्छा, लूण मां पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक, पंहिंजे टेस्ट के मुताबिक विझां थी। नमक हस्ब ज़ायक़ा। ठीक है, और आप अपनी मर्ज़ी से नमक शामिल करें। अब जब तक इसका बस पानी खुश्क होने वाला है तब तक मैं इस बघार को चूल्हे पे रखती हूँ ताकि ये प्याज भी पकने में थोड़ा टाइम लेगी। हाँ असांजो हिन जो दाल जो पानी सुके पियो, छो त ही बिल्कुलु ऑलमोस्ट सुकी वियो आहे। त मां चाहियां थी जेसिताईं असांजो बसर ब्राउन थिए तेसिताईं असांजो आस्ते हल्की बाहि ते दाल जो पानी सुके। हिन पासे मुंहिंजो बसर ब्राउन पियो थिए, उन सां गॾु मूं ॻाढ़ा ही गोल मिर्च विझी छॾिया आहिनि। हिन में ॻाढ़ो मिर्च या साओ मिर्च कुछ भी न पवंदो। इसमें लाल मिर्च पिसी हुई या हरी मिर्च कटी हुई कुछ भी नहीं डाला जाएगा। अगर किसी को मिर्चें पसंद हों तो यही मिर्चें तोड़कर इसके साथ खाई जाएंगी। ठीक है, ॻाढ़ा मिर्च सावा मिर्च कोन विझंदासीं। ये जेके आहिनि ही मिर्च, ये अगर को खाइणु चाहींदो त इन्हनि खे टोड़े ऐं उहो खाई सघे थो। हीअ ॾाढी मज़ेदार दाल थींदी आहे ऐं तव्हां ज़रूरु ट्राई कजो ऐं ज़रूरु मूंखे ॿुधाइजो त तव्हांजो तजुर्बो कीअं रहियो। ऐं जेकॾहिं हीअ रेसिपी तव्हांखे वणे, हीअ वीडियो तव्हांखे वणे त लाइक कयो, शेयर कयो, कुझु चवणो हुजे त कमेंट कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में बि मां जेको कुझु तव्हां सां शेयर करणु चाहियां, जेको सेखारियां उहो तव्हां सिखी वठो। ठीकु आहे, सो असां हिन जो पाणी हाणे सुकाईंदासीं ऐं जॾहिं पाणी सुकी वेंदो त हिन में असां अदरक शामिल कंदासीं। इसका जब पानी खुश्क हो जाएगा तो हम इसमें अदरक डालेंगे। फ़िलहाल हम वेट कर रहे हैं ताकि ये प्याज ब्राउन हो जाए। ॾिसो तक़रीबन पानी जेको दाल जो सुकी वियो आहे ऐं थोरी घणी जेका हिन में घिम आहे, आलाण आहे, उहा रखण सां पानी चुही वेंदो। हाणे असां विझंदासीं हिन में अदरक। पानी जो है वो खुश्क हो चुका है दाल का, और जो थोड़ा बहुत है वो भी इसको रखने से ख़त्म हो जाएगा, इसमें जज्ब हो जाएगा। अभी हमने अदरक डाल दी, इसको मिक्स करते हैं। इसकी आग मैंने बंद कर दी। बघार की तरफ आते हैं। बाहि मूं वसाए छॾी आहे। ॾिसो बसर ब्राउन पियो थिए, ॾाढो टेस्टी हिन जो आहे, जेको खाइण में सवादु मज़ेदार आहे तमामु। ऐं जे 2-3 डिशिस ठाहियो साइड में, हिकिड़ी हीअ बि ठाहियो। आम रोज़मर्रा खाधे में बि जेकॾहिं भाॼी पचायो या चिकन आहे, कुझु गोश्त आहे, साइड में हिकिड़ी हीअ डिश हुजे त मज़ो अची वेंदो तव्हांखे। बसर मुंहिंजा ब्राउन थियनि पिया। अकेले इसको अलग से नहीं खाया जा सकता क्योंकि ये खुश्क है बिल्कुल, लेकिन अगर आप 1-2 सालन बना रही हैं, सब्ज़ी बना रही हैं, उसके साथ आप इसको डाल सकती हैं। हाँ ऐसा बाहे बंद कई से, आग बंद कर दी। अब इसको इसमें डालते हैं। अब ये जो इसमें रह गए ये भी मैं डाल दूँगी। ये असांजी मज़ेदार रेसिपी दाल जी, माश जी दाल रेडी आहे। ज़रूरु ट्राई कयो। हमेशा मां तव्हांखे चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो,
पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी रेसिपी सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वारी।